सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे वर्सी जो मक़सदु हूंदो आहे पाण खे वरसाइण। पोइ जेकॾहिं असां इहो सम्झी करे वेंदा आहियूं त उन सचे साईं जी या कंहिं संत कंहिं महात्मा जी वर्सी आहे त पोइ असां जहिड़ा वियासीं तहिड़ा वापसि ईंदासीं। छाकाणि त असां वेंदासीं ॿिए जे लाइ त पोइ पाण पाईंदासीं छा? वियासीं ॿिए जे लाइ, उनखां थी करे वापसि थी हलिया आयासीं। पर अगरि असां वेंदासीं पंहिंजे लाइ त उते वञी करे मूंखे पाण खे कुझु पाइणो आहे, पाण खे कुझु खाइणो आहे, पाण खे कुझु बणाइणो आहे, त पोइ असां घणो कुझु खणी करे ईंदासीं। तंहिंजे करे जॾहिं बि असां इन्हनि संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जे द्वार ते वञूं या उन्हनि ॾांहुं वञूं त पोइ असां इहो सम्झी करे वञूं त असां पंहिंजे लाइ खणणु पाण कुझु पाइण लाइ वञी रहिया आहियूं। जेकॾहिं पाण पाइण लाइ वेंदासीं त पोइ सभु कुझु पाए ईंदासीं, घणो कुझु पाए ईंदासीं। इहे संत, इहे महात्मा हक़ीक़त में असां में ऐं उन्हनि में इहो फ़र्क़ु हूंदो आहे त उन्हनि जो ज्ञान हूंदो आहे त पोइ असांखे सम्झणु खपे त असांखे उन जो ज्ञान पाइणो आहे। आमतौर सां इंसान सभु जेके बि आहियूं उहे सभु ॼाणंदा आहियूं, ॼाण ज्ञान न हूंदो आहे। ॼाण हिकिड़ी जानकारी हूंदी आहे। जेका चीज़ अमल में अचे, जेका चीज़ असांजो कर्म बणिजे, जेका सम्झ, जेके वचन असांजो जीवन बणिजनि, उहो ज्ञान हूंदो आहे। जंहिं चीज़ जो असांखे पतो हुजे, असांखे ख़बर हुजे, उहा असांजी ॼाण आहे। जीअं असां कोई अहिड़ी चीज़ वठंदा आहियूं जंहिंजे पैकेट ते लिखियलु हूंदो आहे इंजरियस टू हेल्थ। काफ़ी अहिड़ी चीज़ूं असां दुकान ते रखंदा बि आहियूं, इस्तेमालु बि कंदा आहियूं। इंजरियस टू हेल्थ, भई सिहत जे लाइ हानिकारक आहे, ख़राबु आहे, या हिन कुझु खाइण सां ही बीमारी थींदी। जेकॾहिं उहा चीज़ असांजे अमल में अचे थी, भई असां नथा खायूं, असां बीमारी खां बचासीं, इहो असांजो ज्ञान आहे। जेकॾहिं असांखे पतो आहे इहा चीज़ बीमारी आहे, पर पोइ बि खायूं था, त पोइ असांजी ॼाण आहे, भई सिर्फ़ु ख़बर आहे ख़राबु आहे, लेकिन अमल न आहे करिणो, कुझु बि असांजे जीवन में न आहे, अमल में न ईंदी। तंहिंजे करे ज्ञान पंहिंजो कमु कंदो, असांखे बीमारी खां बचाईंदो, ग़लति चीज़ुनि खां परे रखंदो। जेको चीज़ असांखे ॿुधी करे सम्झी करे ग़लति चीज़ुनि खां परे रखे, उहो ज्ञान। जेको चीज़ असांखे पतो हुजे पोइ बि अमल में अचे, उहा सिर्फ़ु ॼाण। ऐं ॼाण जो रिज़ल्ट करे कुझु बि थी सघे थो। अञा ज़्यादातर उनजो रिज़ल्ट ग़लति ज़्यादा थी सघे थो, सही तमामु ग़लति घटि। छाकाणि त पोइ ईअं हूंदो आहे, जीअं कंहिं माण्हू खे ॼाण हुजे, जे हिकिड़ो कोई सियाणे चरे जो झगड़ो थी पवे, हिकिड़ो अक़लमंद हुजे, हिकिड़ो बेवकूफ़ हुजे, ॿई पाण में अटकी पवनि। बेशक ग़लति बेवकूफ़ हुजे, कम अकल हुजे,
ॾोहो बि हुजे सम्झ बि उहो कुझु न, पर हर को चवंदो सियाणे खे यार तूं कंहिंसां फाथो आहे वञी तूं तीअं न कर, तोखे कहिड़ी खुटियुनि खे ईअं एॾे वियो आहे, तूं त पंहिंजो पाण खे सम्झ। चरियो जेॾो ग़लति हुजे उनखे कोई कुझु न चवंदो, हर को सियाणे खे चवंदो यार तूं छा तुंहिंजे मुंहं ते थोरे पवंदी आहे इहा ॻाल्हि। त साॻे नमूने जंहिं चीज़ ग़लति जो असांखे ग़लति जो ख़बर आहे, पतो आहे, अगरि उहा चीज़ असां वरी बि कयूं था, पोइ बि असां खां थिए थी, त पोइ असां वधीक ॾोही हूंदासीं, वधीक असांखे मयार मिलंदी, यार चङो चीज़ न आहे। पोइ असां हिते हुजूं या वरी अॻिते हुजूं, इहो साॻियो फार्मूलो हलंदो आहे।